अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार माया सबाबड़ो आया शहर बानो में मड़ हेडलाइन सां ॾिठियूं। बुलेटिन जी शुरुआत में अवां खे सुल्तानकोट मां ख़बर ॾींदासीं। सुल्तानकोट वेझो ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थियो आहे। झेड़े जे नतीजे में 2 भाइर मारिजी विया आहिनि ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, सुल्तानकोट मां अवां खे ख़बर ॾियूं पिया जिते बिरोही बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े सबबि 2 भाइर मारिजी विया आहिनि जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। सुल्तानकोट मां अवां खे ख़बर ॾियूं पिया ॻोठ वाहिदाबाद में झेड़े दौरान अब्दुल रहमान ऐं शाह मोहम्मद मारिजी विया आहिनि जॾहिं त लाश इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि ऐं ज़ख़्मी खे बि इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जिते संदसि इलाज जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सुल्तानकोट मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, ॿुधाइजो त कहिड़ी ॻाल्हि तां इहो ॿिनि धुरियुनि में झेड़ो हलंदड़ हो? जी, सुल्तानकोट थाने जे अदर ॻोठ दोसो शाख में बिरोही बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो थॾे ते क़तल थी वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। ॻोठ दोस शाख में मामूली हालतों बिरोही बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो जंहिंमें शाहू बिरोही ज़ख़्मी आहे, बाबू बिरोही थॾे ते मारिजी वियो आहे ऐं मक़तूल ऐं ज़ख़्मी पाण में सौट ॿुधाया वञनि था जॾहिं त पुलिस वाक़े वारे जॻह ते पहुती आहे जिते धुरियूं मोर्चाबंद आहिनि ऐं जेको ॻोठाणा आहिनि, इलाइक़े वासी आहिनि, उन्हनि जो इहो मौक़ुफ़ आहे त वॾे झेड़े में 2 मारिजी आहिनि ऐं पुलिस तरफ़ां जेको आहे झेड़े में बि 2 मारिजी वञण जा इतला मिलिया आहिनि ऐं जेके धुरियूं आहिनि उन्हनि तरफ़ां इहो मौक़ुफ़ आहे मिलियो आहे त हिकु मारिजी वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे जंहिंमें बाबू बिरोही ज़ख़्मी आहे, बाबू बिरोही थॾे ते मारिजी वियो आहे ऐं अब्दुल रहमान ज़ख़्मी आहे। जी अच्छा इसरार, इहो ॿुधाइजो त कहिड़ी ॻाल्हि तां इहो झेड़ो हलंदड़ हो ऐं पुलिस पारां छा पियो ॿुधायो वञे? जी, ही जेको हिननि जो पुराणो जेको आहे मसइलो आहे ज़मीन जो ऐं जेको आहे उहो ज़मीन वारो मसइलो बि हिननि जो ख़तमु थियल हुयो। हाणे जेको आहे उहो रस्ते जी ॻाल्हि सां पुलिस तरफ़ां इहो मौक़ुफ़ आयो आहे त रस्ते जी ॻाल्हि सां इहे विड़िया आहिनि, जेको धुरियूं मोर्चाबंद आहिनि ऐं इन जे करे जेको आहे ही पुलिस अंदरि वञी नथी सघे ऐं उन जो कंफर्म थींदी पुलिस तरफ़ां उहो मौक़ुफ़ इहो एॾो वॾो झेड़ो थियो आहे, एॾो वॾो हादसो थियो आहे ऐं हीउ रोड ते शहर आहे, क़ौमी शाहरा ते उते ॻोठ दोस्त शाख आहे, झेड़ो थियो आहे, धुरियूं मोर्चाबंद आहिनि त उन मां वधि कंफर्म पुलिस करे त इहो वाक़ियो जेको आहे कहिड़ी ॻाल्हि ते थियो आहे ऐं मामूली ॻाल्हि त आहे पर हुन जो कारण कहिड़ा आहिनि झेड़े जा। जी अच्छा इसरार, इहो ॿुधाइजो त ॿिन्ही धुरियुनि जा हिन महिल ताईं केतिरा माण्हू मारिजी चुका आहिनि? जी, ही जेको झेड़ो आहे त धुरियूं आम्हूं साम्हूं आहिनि ऐं इन जे करे 2 धुरियूं जेको आहे मोर्चाबंद आहिनि ऐं पुलिस जेको आहे परे आहे, जेके विच वारा आहिनि उहे पाक किताब चङा मुड़ुस उनजे अंदरि पइजी आहिनि झेड़े ते ज़ाब्तो करण लाइ ऐं उन में जेके चङा मुड़ुस उन्हनि हिकु लाश कढियो आहे, हिकु ज़ख़्मी, बाक़ी हिकु लाश जेको आहे अंदरि आहे त उनजो अञा न पुलिस उन लाश ताईं पहुतो आहे न उतां इलाइक़ा वासी जेको वक़फ़नि हिन जो फायरिंग हले थो इन जे करे जेके पुलिस सुल्तानकोट जी आहे ऐं पंहिंजो लोडरा पुलिस आहे, 2 मोबाइलूं आहिनि त उते जेको आहे जदीद हथियारनि सां झेड़ो हली रहियो आहे त नफ़री जे घटिताई जे करे पुलिस अंदरि नथी वञी सघे। जी अच्छा इसरार, इहो ॿुधाइजो त झेड़े में जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? ज़ख़्मियुनि खे त फौरी तौर शिकारपुर सिविल अस्पताल खणाए विया आहिनि जंहिंमें हिकु ज़ख़्मी आहे शाहू बिरोही, उहो शिकारपुर जी अस्पताल में दाख़िल आहे ऐं जेको बाबू बिरोही हो त उहो थॾे ते मारिजी वियो आहे ऐं उन में हिकिड़ो ॿियो आहे उनजो सौट आहे, उनजे बि मारिजी वञण जा इतिला मिलनि था त उनजो कंफर्म थिए त उहो ज़ख़्मी आहे या मारिजी वियो आहे। उहो अंदरि जेके धुरियूं मोर्चाबंद आहिनि त उन्हनि हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां फायरिंग कई आहे त उते को वञी सघे नथो ऐं उन धुरियुनि जो जेको आहे त हिकु असांजो हमराह जेको मारिजी वियो या ज़ख़्मी आहे फाथल आहे उहो अंदरि आहे। जी इसरार चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वरी महिरबानी।